जेका हिन वक्त हिन जो लवण जो मथे उॾामे थो जेका हिननि खे लिफ्ट मिली आहे अमेरिका में भी, मिडल ईस्ट में भी, चाइना में भी, ईरान में भी, हे ॾाढा हिकदमि मथे हलिया विया आहिनि। जेको हुननि में इहो तकबर गुरूर ऐं जेका हिकिड़ी ह्यूब्रिस आई आहे, जॾहिं बि पाकिस्तान खे अमेरिका या दुनिया जे सुपर पावर जी पुठी ठपी आहे हुन हिते हिननि को न को मांधाण मचायो आहे। उहो ज़ियालक हुजे, मुशरफ हुजे, यया हुजे, अयूब खान जो सीटो सेंटो हुजे, इहो बिल्कुलु न सोचणु घुरिजे त को हे जेको चवनि था उहो न कंदा। हिननि जो हिन वक़्तु कॉन्फिडेंस चओ या जेको तकबुर चओ उहो तमामु घणो वधियलु आहे। ऐं जेका नीम ख़ामोशी आहे असांजे सिंध हुकूमत जी, अञा ताईं जेको पंहिंजे आदत मुताबिक़ जेको आहे सो ख़ामोश ऐं हिकिड़ी इशारनि कंदा आहिनि में ख़ौफ़ जे माहौल में वेही जेको आहे सो हिकिड़ो जेको बुज़दिलीअ जो ऐं हिकिड़े कॉम्प्रोमाइज़ जो मैसेज था ॾियनि, उन सां बि उन्हनि जी काफ़ी हिमत अफ़ज़ाई थी आहे। हे सम्झनि था त असां 28 अमेंडमेंट बि करे वेंदासीं ऐं 28 अमेंडमेंट में हे इहो सूबनि वारो जेको मामिलो आहे उहो यकीननि उनखे खणण जी कोशिशि कंदा। तंहिंजे करे असां सभिनी खे पंहिंजा जेके ज़ाती, गुरोही, सियासी जेके बि असांजा इख़्तिलाफ़ थी सघनि था उहो ज़ाहिर हूंदा, हुजणु घुरिजनि, उन्हनि खे असांखे जेको आहे सो हाली बिल्कुलु कंप्लीटली जेको आहे सो इग्नोर करणो पवंदो। माण्हुनि खे ऑर्गेनाइज़ कजे, माण्हुनि खे तयारु कजे त घटि में घटि असां इहो मैसेज ॾियण में कामयाबु वञूं त असां मुतहिद आहियूं। सुभाणे जेकॾहिं तव्हां कुझु कंदव त असां पंहिंजो उहो जेको यूनिटी आहे, उहा जेको असांजो स्ट्रेंथ आहे, असां शो करे सघूं था। ॾिसो, रिसेंटली असां इहो करे ॾेखारियो आहे, सिंध जे माण्हुनि इहो करे ॾेखारियो आहे त कैनाल्स जे मामले ते पूरी सिंध जेको आहे सो रोड ते अची वई हुई। ऐं मुंहिंजे ख़्याल में तारीख़ जो हिकिड़ो सुनहरी बाब आहे। कॾहिं तारीख़ तव्हां लिखंदो त सिंध जा माण्हू बग़ैर कंहिं वॾी कैरिज़मेटिक लीडरशिप जे रोडनि ते निकिता, मुकमिल तौर ते पुरअमन तरीक़े सां उन्हनि इस्टेब्लिशमेंट खे, फेडरल गवर्नमेंट खे, पंजाब जी गवर्नमेंट खे, सिंध जी गवर्नमेंट खे शिकस्त फाश ॾिनी। सिर्फ़ु सिंधी ॻाल्हाईंदड़नि ताईं मूंसां पाण खे जेको आहे बिल्कुलु महदूद न कयूं। मुंहिंजो ज़ाती एक्सपीरियंस आहे, कैनाल मूवमेंट में असां कराची जा दोस्त गॾु हुया। हाणे बि हिकिड़ी तमामु वॾी तइदाद आहे जेके सम्झनि था त जीअं इल्ताफ़ हुसैन जे ज़रिए हिननि कराची जी बर्बादी कई, हाणे वरी जेके ठग वेठा अथनि ॿ टे जिन खे फार्म 47 ते खटायो अथऊं, हाणे जेका रहियल खुल बर्बादी आहे उहा कराची में इन्हनि जे थ्रू थींदी। सो कुझु बि थी पए, असांखे जेका लसानी हमांगी आहे, जेका लिंग्विस्टिक जेके फॉल्ट लाइन्स आहिनि उहे असांखे ब्रिज करणा पवंदा। बाक़ी कुझु बि थी पए असां सिंध खे सवाल ई पैदा कोन थो थिए जो डिवाइड कयूं। सभु रोडनि ते हूंदासीं, असांखे भली जेलनि में विझनि, कुझु बि कनि, माण्हुनि से जेकॾहिं सम्झनि था त हे पोइ 26-27 अमेंडमेंट वांगुरु चइनि लीडरनि खे मिलाए ऐं जेको आहे सो राति जी ऊंधाईअ में को कमु कराए वेंदा त इहे लीडरनि खे सिंध में लिकण जी जॻह कोन मिलंदी। महिरबानी।